बकरे चाराणो के बकरे ना कांडे वास्ती पानी हणे मारिया था से गिर बच्चा रुल जाता सारे जिया दादो दादी हयाती जैसे मजा घड़ी भी कोने वाला और जो लादल खसे गया बकरियां माजे गए रोरी मार उनको पता है कि वो किसके औकात पर बैठा है और कौन उसको पनाह दे रहा है। ये पुलिस जानती है, उमरकोट की इंतजामिया जानती है और वो उसको तहफ़्फ़ुज़ दे रही है, कातिल को तहफ़्फ़ुज़ दे रही है। ये गैर इखलाकी है, गैर कानूनी है और इस पर पुलिस को एक्शन लेना चाहिए। एसएसपी थप्पा कर हाँ जय जी दिखा वकील हम केस कराना किसकी वजह से अभी पूछा तो धरना खत्म होने के बाद आप फिर बैठे हो तो उसकी वजह क्या है? भाई बच्चा ये वो बंदा आने वाला है, अभी उसने फोन की हुई। कौन सा बंदा? आदम शेख। आदम शेख, हाँ कराची से अभी। अच्छा, जब आपके मुताबिक माने गए हैं फिर जिते घनश्याम जी लाश जे चौक ते रही आहे, इन चौक ते फांसी ॾिनी वञे घनश्याम जे कातिलनि खे। असां चयो इन चौक ते जेॾी महिल ताईं ज़ालिमनि खे अहिड़े तरीक़े सां उन्हनि सां न कयो इहे ऐं इन्हनि जे पोयां मां सम्झां थो इन जे कातिलनि खे स्पीडी ट्रायल कयो वञे, दहशतगर्दी जो केस लॻायो वञे ऐं इन चौक ते इनखे फांसी ॾिनी वञे, जीअं माण्हुनि खे ख़बर पए हिकिड़ी मिसकीन जी लाश जी अहमियत आहे, हिकिड़ी मिसकीन जी जान जी बि अहमियत।
असांजो जेको इहो धरणो हुयो घनश्याम भील वारो जेको सो DIG साहब जे अचण सां ऐं उन जी जेको सो असांखे जेको सो हिम्मत अफ़ज़ाई ॾियणु असांजी दिलदारी ॾियणु ऐं उन ई माण्हू DIG साहब असांजी जेको सो मुतालबो कयो असांजी जेका इहा इन्वेस्टिगेशन आहे सो SSP मिठी ॾे ट्रांसफर कई वई आहे ऐं जेको सो असांजे डिस्ट्रिक्ट खां छॾे उन डिस्ट्रिक्ट जेको सो इहो असांजो मुतालबो तस्लीम कयो वियो आहे जवाबदार खे DSP साहब चयो आहे और DIG साहब चयो आहे त असां जेको सो उन्हनि खे गिरफ़्तार करे ॾींदासीं या बि असांखे जेको सो उहा ॻाल्हि असांखे आहे त असां हिन में बि जेको मुतमिन थियासीं ऐं असांजो फर्दर इन्वेस्टिगेशन में जेको असांजे बयान में जेको सो हुन कयो आहे उहो बि असांखे इहा कापी असांखे जेको ॾिनी वई आहे उन फर्दर इन्वेस्टिगेट जेको सो स्टेटमेंट में उहा बि कापी जेको सो असांजे DIG साहब असांखे उहा बि कई आहे ऐं असां जेको DIG साहब जे असांजे FIR में असांजे जेको चवण जे मुताबिक़ जेको न कटी वई हुई असांजी FIR जेका हुई उन में जेको सो DIG साहब जेको मेन जवाबदार यासीन जट हुयो उहो जेको सो हाणे उनखे करे ॾिनो अथो असांजी जेको सो उन खां पोइ असां